वादी ज़हरा रानीपुर में करबला दा नक्शा पेश पी करे ऐं करबला मंज़िलूं वादी ज़हरा सिंध दे वॾे शहर रानीपुर में अॼु बि तामीयाती कमु करायो वियो आहे। कीअं में अशराफ की में करबला दा नक्शा इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़री मुबारक दा नक्शा पेश पी ॾे ऐं फज़ल अब्बास अलैहिस्सलाम दा अॼु बि मौजूदु आहे। त उन्हनि करबला पाकिस्तान सिंध में रानीपुर में हिकु ख़ासि करबला रखी वई आहे। हितां मोमिननि लाइ त मोमिननि हज़ारे मंद मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। कंहिंजो शादी जो कंहिंखे औलाद जो कंहिंखे हज़ारे मंद मुराद पूरी थींदी आहे। अॼु बि उहा बि करबला दा नक्शा उहा ई साॻी मंज़िल पेश पई ॾिए। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में वधीक ॿुधाईंदा हलूं त असां हिन रानीपुर वादी ज़हरा रानीपुर ते सिंध जे वॾे शहर रानीपुर में तामीयाती कमु थियो आहे। कंहिंमें इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़हरा द लाल जो रोज़ो ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जो इब्न अली जो हुसैन जो रोज़ो और कंहिंमें आज बि